डिप्टी कमिश्नर दरबारकर अब्दुल हलीम जागीरानी तालके अस्पताल इस्लाम कोट जो चिदो दौरो कयो ऐं अस्पताल में मरीज़न खे फ़राहम कयल सेहत जी सहूलतुनि समेत मुख़्तलिफ़ वार्डन जो मुआयनो कयो, मरीज़न जी अयादत कई ऐं सहूलतुनि बाबति ॼाण वरिती। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर दरबारकर अब्दुल हलीम जागीरानी अस्पताल इंतज़ामिया खे हिदायत कई त मरीज़न खे इलाज जूं बहितर सहूलतूं फ़राहम कयूं वञनि ऐं बहितर इख़लाक़ जो रवैयो अख़्तियार कयो वञे। अस्पतालुनि जी सफ़ाई, पीअण जे साफ़ पाणी ऐं मरीज़न खे फ़राहम कयल ॿियनि सहूलतुनि ते को बि समझोतो न कयो वञे। हुन अस्पताल इंतज़ामिया खे चिताव ॾिनो त सिहत जे शोबे में कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत बर्दाश्त न कई वेंदी। उन दौरान डिप्टी कमिश्नर दरबारकर अब्दुल हलीम जागीरानी तालके इस्लाम कोट जे मुक़रर पोलिंग स्टेशन जो दौरो कयो ऐं पोलिंग सहूलतुनि जो जाइज़ो वरितो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।